घोड़की ए सेक्शन पुलिस पारां चोरी जा सोना ज़ेवर वठण जे इल्ज़ाम में अविनाश सोनारे खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ सराफा यूनियन पारां शटर बंद हड़ताल करे थाणे आॾो धरणो हयो वियो। सराफा बाज़ार जे सदर चंद्रलाल, अनवर अली घोटो, आमिर मुग़ल, हिमंदाज़, भजन लाल जी अॻवानी में कारोबार बंद करे ए सेक्शन थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ए सेक्शन पुलिस 2 ॾींहं अॻु चोरीअ जो सोन ख़रीद करण जे इल्ज़ाम में अविनाश खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। जॾहिं त असां वटि CCTV फुटेजेस पिणु मौजूदु आहिनि त हिकु औरत अविनाश जी दुकान ते सोन विकिरो करे रही आहे। हुन चयो त अविनाश मथां चोरी जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। जेकॾहिं पुलिस खे का कार्रवाई करणी आहे त उन औरत ऐं उन असल चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।